बाक़ाइदा दिलचस्पी सां क्लास वठे पियो ऐं तव्हांजी हौसला अफ़ज़ाई करे पियो। साईं खे मुंहिंजे तरफ़ खां लख लख मुबारकूं ऐं जेके इनाम कया उन्हनि खे लख लख इहा ई आहे जेका शागिर्द जी पंहिंजे बचे जी पंहिंजे औलाद जी हिमत अफ़ज़ाई करणु हिमत अफ़ज़ाई करण साईं भाउनि ख़ुदि ॿार जी दिलि वटि बि ॿार अॻिते वधंदो ऐं ॿार बि जॾहिं उस्ताद खे मोट सुठी ॾींदो त हुनजो क़दुरु महिनत जो कंदो त पोइ वरी उस्ताद जी बि दिलि चवंदी त अञा वधीक महिनत कयां। त ईअं न थियो उस्ताद महिनत करे ऐं शागिर्द मोट न ॾींदो त उहो अॻिते ॻाल्हि कनि न हलंदी। हमेशह उस्ताद ऐं शागिर्द जॾहिं पाण में रिलेशन कंदा हिक जी सलाह सां हलंदा कोऑपरेट कंदा त उहा शइ कामयाबी ईंदी ऐं इनशाअल्लाह तव्हांजो इहो या जुस्तजू हूंदी या महिनत हूंदी त तव्हां बिल्कुलु स्कूल खे रोशन कंदव सिंध लेवल ते पाकिस्तान लेवल ते।